वरी हेरी दुआ जरे साफ दंदे में बि हाणे हरम पई काहे पई हुजे कूड़ा माण्हू काहे पिया हुजनि पुलिस पुलिस तोखे भला पुलिस को भव न थियो छा तू अञा ताईं ते बीठो आहीं पुअर मैन कही तो हुजनि चरा मां चरो थोड़े हुजा जो तो जरे लोबर जे चवण ते भजंदो हुजा एक तू करो पुलिस में भर्ती हुजी जो मां तो खेर सी भजंदो हुजा एक तो जरे लोबर मोहन के पुलिस में भर्ती कंदा बि छो हुजनि अरे लचू सियाणो आहीं पर सुधरियल न आहीं एक छो सुधरन न हुजा तो वट मां भला कॾहिं पिनण ई दो हुजा अरे मां तोखे छा ॾींदुसि मां पाण सफ़ा सुञो वांदो हक जे वांदो हुजी त कमकार कंदो हुज न हक जे इहो बि ना ॿुधंदो हुजे न तोखां त घर उलोकर खणी ईंदो हुज हक मां तोखे जुआ सेखारींदो हुजां ॿई जुआ खेॾंदा हुज हक लख लख जा दाव लॻंदा हुजनि रोज़ नवां नवां नोट कमाईंदा हुजूं न बा न इन बीमारीअ जो मूंखे ॾस ई न ॾे तो भावा तो हक तोखे कंहिं बीमारी जो ॾस ॾिनो हुजे हक मां त जुआ जी ॻाल्हि कंदो हुजां अरे वात पटिया इहा बि त किनी बीमारी आहे न मां इनखे बि बीमारी थो सम्झां कि न हक मुंहिंजो कमु हुजे तोखे सलाह ॾियण हक तुंहिंजो कमु हुजे उहा सलाह वठण हक जे न वठे न त जुआ खे घटि वधि न ॻाल्हाईंदो हुजे जुआ सां मुंहिंजो इश्क हुजे इश्क असां लाइ इहो जुआ वारो कमु भलो हूंदो हुजे भलो अरे मां चवां थो तूं पाण हिकु ॾींहुं पछताईंदे हणी वठंबो तूं मिस्टर पुअर मैन हक इहो छा आहे पुअर मां खे सुञाणींदो ई न हुजां छाजो पछताईंदो हुजां मां पछताइण खे सुञाणींदो बि न हुजां ऐं हाणे घणो मथो न हणंदो हुजे मथो तुंहिंजो ख़ाली हुजे ख़ाली हा हिकु ॿुध हिकु तूं रंग मुहांडो लॻंदो पियो ई मूंखे भगल नलको बि असां दिस इज द पुअर मैन मेंटल निभागो सफ़ा चढ़ियो अमा मूं राति ख्वाब ॾिठो आहे कहिड़ो पुटु त असां कार वरिती आहे कराची घुमण था वञूं न मां कराची न कब्रिस्तान में तोखे फ़रिश्ता असर पिया कनि छोरा अकुल सिक इहो छा थो चए अॻे मां मरण घटिजंदी आहियां कोन थी मरी मरंदो हर को पंहिंजे टाइम ते हा इहा ॻाल्हि त सही आहे पर तो कहिड़ो ख्वाब ॾिठो ख़बर त पए न अमा राति मूं ख्वाब में मरूमा नानी खे ॾिठो आहे अमा नानी तुंहिंजो ॾाढो पुछे पई अम्मा मरिया त तुंहिंजे ख्वाब में मुंहिंजे लाइ छा पई पुछे चए पई त माणे कॾहिं थी अचे मूं वटि ऐं नानी सां मां वाइदो कयो त अमा खे जल्दी तोरे मोकिलंदी न न मां मरण नथी चाहियां अम्मा मूंखे छो छॾींदी मिड़ई भोग कयमि नानी असुल में चए पई त माणे खे मुंहिंजो न्यापो ॾे कॾहिं थी तुंहिंजी शादी कराए हा पुटु पोइ ईअं छो न पर तोखे संग ॾींदो केरु कंहिंखे खुटियो खयो आहे कंहिंखे लाचार थियो आहे जो तोखे संग ॾींदो अमा अहिड़ी का छोकिरी ॾिस जेका तो वांगुरु बेसहारा यतीम हुजे मुंहिंजो मतिलबु आहे तूं बि त बाबे सां शादी कई न उहो दौर ॿियो हो हाणे ॿियो दौर आहे दौर साॻियो आहे रुगो माण्हू मटियल आहिनि अमा अॻे बाबे खे चरियो चवंदा ऐं हाणे मूंखे था चवनि बाबो शादी खां पोइ सियाणो थी वियो न हालांकि तुंहिंजी शक्ति गिदू खां बि वधीक आहे बाबो यकदमि सियाणो थी वियो हा इहो त आहे पिणे पहिरीं सफ़ा मोगो हूंदो हाणे त जहाज़ लॻो थो वठे इहो कूड़ थियणी अमा जे जहाज़ हुजे हा त पर हुजनि हा बाबे खे मिड़े मिसाल ॾिबो आहे थोरो ॻाल्हि खे सम्झ 3 साल बाबे खे शादी कंदे थिया आहिनि उहो तोखे कॾहिं न सम्झी सघियो मां वरी किथां तोखे सम्झंदुसि बसि हाणे बसि एॾो चालाक न थी अचे तुंहिंजो थी त तुंहिंजी शादी जी ॻाल्हि कयांसि थी पोइ त वाह वाह जियो अमा ज़िंदाबाद के किरसनी ओ किरसनी हिकु तूं मुंहिंजी सोच बुझी मंग बुझी त पोइ इहा ॻाल्हि लाउड खणी पढ़ो ॾींदी हुजां किरसनी अहिड़ी ॻाल्हि ना हुजे पर तूं मुंहिंजी इज़त कजी हुज न
हक मूंखे मुड़ुस माण्हू सम्झंदी हुज न। एहे त पोइ मां त कहिड़ी दंबू कढंदी हुजां। एहे ॿियो त इंसान खे पंहिंजूं आदतूं जलील कराईंदी हुजनि ऐं मुड़ुस माण्हू वारो अखर बि कंहिं जवान में हूंदा हुजे जेको तोमें ना हुजे। हक किरसनी किरसनी मुंहिंजी उमिरि 30 साल हुजे, मां बि जवान हुजां, तूं मूंखे ॿार सम्झंदी हुजी छा? एहे मूं त कूड़ ठाकींदा हुजी, बाबू मूंखे चवंदो हुजे त लच्छू तोखे कच्छ ते खणी घुमाईंदो हुजे। ॻाल्हि कई हुजे थोरो दिमाग़ मां कमु वठंदो हुज। हक तुंहिंजी ॻाल्हि बि सही हुजे, पढ़ियल लिखियल ई न हुजां त अखर कीअं ईंदो हुजे? जवानी वारो अखर ऐं तालीम जी ना ॻाल्हि कंदी हुजां, पर गैरत जी ज़रूरत हुजे तोखे, पर मूंखे त नज़र ई कान ईंदी हुजे। हक ॿुध कुरसनी, हक छो मूं में गैरत न हुजे? जे गैरत हुजे हा त पोइ जुआ छो न छॾींदो हुजे हा? हक उहा मां कॾहिं बि न छॾींदो हुजां, छा बि थी वेंदो हुजे, उहा मुंहिंजी रोजी हुजे रोजी। इहा जुआ ई तोखे रोज़ी सुझे, कुझु शर्म करे कुझु तो जड़े जुआरनि खां माण्हू सरत में ज़ालूं बि खटे विया हुजनि। ईअं बि न हुजे, जेकॾहिं ईअं हुजे हा न त मां के ॾींहुं तोखे हराए न छॾींदो हुजां। इहे सभु माण्हू कूड़ हरदा हुजनि, जुआरुनि ते इल्ज़ाम हुजे अजायो। ऐं हाणे मुंहिंजो मगज न खाईंदो हुज, वञी धूड़ पाईंदो हुज। यार दिलबर, असां ॿिन्ही जी ज़िंदगी सूरनि में अची वई आहे, न तुआरो पी थो मरे न मारो सारो। इहा ई त वॾे में वॾी दौस आहे बुंडेल, त असां जूं उमेदूं अलाए कॾहिं पूरियूं थींदियूं। थींदी ज़रूर थींदी। उहे तॾहिं थींदियूं जॾहिं तुआरो पी ऐं मारो सारो मरंदो न। तव्हां ॿई नथा मरो। दिलबर, तुंहिंजी आवाज़ खे छा थी आहे? सफ़ा ॼण चाचो ख़ुदनि पियो ॻाल्हाए। बाबा तूं केॾी महिल आएं हिते? दिलबर, मूं तोखे चयो न हो त चाचो ख़ुदनि माण्हू न पर। अरे अरे छा मतिलब? मां तोखे कुतो थो लॻां या वरी म्याऊं ॿिलो थो लॻाएं? न चाचा, तूं माण्हू न पर फ़रिश्तो ई फ़रिश्तो। हिनमहिल ॾिस कीअं अची ठहको कई। इहो माण्हू जे वस जी ॻाल्हि ई न आहे बुंडेल, इहो फ़रिश्तो ई करे सघे थो। अरे हेॾे जापानी भोलो, हींअर जेका गिला पिया कयो अधे खमीसे मुंहिंजी, उहा छा ॻाल्हि हुई? न चाचा, असां में ज़रूरत आहे, असां पंहिंजे वॾनि जी गिला कंदासीं, असां सच ॻाल्हाईंदासीं। चाचा तूं भुलियो ई। बुंडेल त मूंखे अक्सर चवंदो आहे त तूं चाचे ख़ुदनि जो ख़्यालु रख। पुट, मूं सभु कुझु पंहिंजे कननि सां ॿुधो आहे, तव्हां वरी मुंहिंजे मुंहं ते कूड़ पिया हणो। अहिड़ी ॻाल्हि न आहे, भला तूं मूं परते कर त असां भला कूड़ हणूं। हिन जो मतिलबु आहे त असांजी ॻाल्हि तव्हांखे कूड़ी लॻंदी। अरे आयो ॿई साटड़िया घाटड़िया, छोरा तूं मुंहिंजो पुट थी करे गिला थो करीं। ही जो चाचे खमीसे जी गिला थो करे, मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां बि त कुझु चाचे खमीसे खे चओ न त बुंडेल ग़रीब आहे, उनजी पारत हुजे। पंहिंजी कूंज जहिड़ी न्याणी हिन खे ॾिनी अथई, अञा कहिड़ो मोकारो करेसि? कूंज कहिड़ी जेका ड्रामे में ईंदी आहे? न चाचा, तोखे कंहिं ग़लति ॿुधायो आहे। मुंहिंजी घरवारी कूंज जी हम शिकिल न आहे। मुंहिंजी घरवारी जो बूथ फेड़ो आहे, मां डेकोरेशन तां देग खणी आयो आहियां। अरे हण मुंदाए ता हिदाणा, मां ड्रामे वारी कूंज नथो चवां, मिड़ई मिसाल ॾिनुमि। अधो खमीसो मिले छड़ो ॿुधाईंदोमांसि त छोरा असांजे बारे में छा था चवनि। न चाचा ख़ुदनि मिड़ई मज़ाक पिया कयूं, चाचे कुझु न ॿुधाइजां। ठीकु आहे, मां हुनखे कोन ॿुधाईंदुमि, पर इन जे लाइ मुंहिंजी ऐं अधे खमीस जी तव्हां ॿिन्ही खे दावत करणी पवंदी। पर कॾहिं असां बंदोबस्त त कयूं न। उहो तव्हांजो मसइलो आहे, कॾहिं था दावत कयो? ठीकु आहे, जॾहिं ज़हर सस्तो थिए। हा, मुंहिंजो मतिलबु आहे त खोड़ दावत मुंहिंजे चाचे लाइ। तुझी बेवफाई ऐं गदारी ॾिसी मुंहिंजा फिफड़ बि फाटनि था, मुंहिंजो गुर्दो गुड़गुड़ थो करे, मुंहिंजा आंडरा उदमा था खाइनि। मां बेवफा न आहियां जलेबी, मां गदार न आहियां। खुदारा पंहिंजी बुकिन आंडरनि खे मुंहिंजो पैगाम ॾे। आई लव यू जलेबी, आई लव यू।
मालिक साहब बि वॾो बादशाह माण्हू चई तूं एक्सीडेंट छो था थियनि छाजे करे था थियनि हाणे असांखे कहिड़ी ख़बर त एक्सीडेंट छो था थियनि अरे पोइ असांजे मथे में सूर जमादार इहो बि सुठो तो उन साहब खे चयो त कुझु सोचण जे लाइ टाइम ॾे फ़ाइदो त कोन्हे पियो टाइम वठण जो छो जो अञा ताईं तव्हां कुझु सोचियो ई न आहे अड़े रुगो असांखे न सभिनी खे सोचणो आहे साहब तोखे बि चयो आहे हा जमादार छा सोचियो आहे तव्हां एक्सीडेंट जा छा वजूहात आहिनि सर कोशिश जारी आहे सोचे था वठूं कहिड़ी तकड़ आहे मसलो ई न आहे छा बेवकूफ़ी आहे तकड़ न आहे माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे तूं चए थो तकड़ न आहे सॉरी सर सॉरी तोखे पुलिस में भर्ती कंहिं कयो आहे सर मुंहिंजे वालिद साहब सनकोटा में माना सर इहा ग़लती हिन जे पीउ जी आहे शट अप साजन हा साजन तूं माठ कर इहो जुमिलो सर खे चवणो हो ख़ामोश रहो ऐं मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो तव्हांजी मूंखे ख़बर हुई इन लाइ मां कंहिं नतीजे ते पहुतो आहियां एक्सीडेंट जो कारण आहे मोबाइल फ़ोन माण्हू ड्राइविंग दौरान फ़ोन इस्तेमालु कनि था इन करे माण्हुनि जो फ़ोन ते ध्यानु हुजण करे अक्सर एक्सीडेंट थियनि था सर मां सम्झी वियुसि अॼु ई सॼी नफ़री वठी मां मोबाइल कंपनियुनि ते छापो थो हणां सभई मोबाइलूं ज़ब्त था कयूं टच बि त टिक टिक वारियूं बि हल ओ बेवकूफ़ इंसान कंपनियुनि जो कहिड़ो ॾोह बाबा मोबाइल त असांजे सहूलियत लाइ आहे पर माण्हू जेकॾहिं एहतियात सां इस्तेमालु करे त सर हाणे मां सम्झी वियुसि इन जो मतिलबु त गाॾी या मोटर साइकिल हलाइण वक़्तु माण्हू मोबाइल अटेंड न करे इस्तेमालु न करे ईअं न सर बिल्कुलु सही जेको इस्तेमालु करे उनखे गिरफ़्तार करियो ॿुधो न सही आहे कीअं परचाया तोखे कीअं रिझाया दस को दाव हलिया सेठ अच पहिरें पोइ मूं माफ़ कयो मैं बाबा इंसान खां ग़लती थी वेंदी आहे अड़े मीरल मोचड़े मां ॼण तोखे बि चयो जो खणी दाफ़ शुरू कई थी हाणे बाबल हिते त पाण ॿिन्ही खां सवा ॿियो केर बि कोन्हे इन करे मूं सोचियो त सेठ मूंखे थो चवे मां तोखे पहिरें पवंदुसि पेर बि अथी धोतल सेठ ख़ुदा जो कसम आहे क़ुर पेर मां धोई आयो आहे जे यकीन नथो अथई त हथ लाइ ॾिस माफ़ी बि मिली वेंदी ऐं चेक बि थी वेंदी अड़े कुझु ॻाल्हि सम्झ मां कंहिं ॿी जाइ ते पियो ॻाल्हायां थोरो थधे दिमाग़ो कमु वटि मीरल बिठड़ा बाबल चवां मुंहं ते इहो त निसोरो कूड़ थो वञा ॿी जा आहे किथे पंहिंजी बैठक ते वेठे थो ॻाल्हाई ऐं वरी चवीं थो त वरी ॿी कंहिं जाइ ते थो ॻाल्हायां अड़े चरिया मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ मुंहिंजो इशारो कंहिं ॿिए तरफ़ आहे अलाए हूंदो मां त तव्हांखे इशारो कदे ॾिठो ई कोन कूड़ी शादी छो ॾियां अड़े इशारो बाॾा गुज़ारत में थो ॻाल्हायां अहिड़ी गुज़ारत मूं कॾहिं ॿुधी ई न आहे ऐं मां हूअं बि गुज़ारतनि जे मामले में सफ़ा असुल ढिलो आहियां लॻे थो त दिलि में पातर पियो करी दिलि त साईं ॾाढो थी चवे पर वॾो थी पियो आहीं तूं ई ॿुधाए त भला कीअं पादर हणां तोखे अड़े पादर त मां तोखे हणंदुसि जाहिल इंसान मां सवेल खां वठी महबूब पंहिंजे जो ज़िक्र थो कयां तूं वरी ॻाल्हि हेॾे होॾे थो करीं महबूब कहिड़ो साईं कपिड़े वारो असां त हुन खां हाणे कपिड़ा वठूं ई कोन था छो त उन जा 20,000 अॻे ई रहिया पिया अड़े ॿार पई ख़ुदा जी मां त कृष्ण जी ॻाल्हि पियो कयां सा सफ़ा उन ॾींहुं मूं ते नाराज़ थी वई आहे हाणे कीअं परचंदी हिन आशिक मिसकीन सां हू जेका नाराज़ थी हुई न सा तुंहिंजी बेइज़ती कई हुई हा बाक़ी जे कुझु रहियल थी न त जॾहिं मिली न सा पूरी करे छॾींदी हा तव्हां परेशान न थियो बिल्कुलु अड़े पक अथई त मूंसां मिलंदी नाराज़ त कान हूंदी न ही पहिरियों माण्हू आहे जेके इज़त जी न पर कृष्ण जी ग़लती आहे अड़े छा चई सैंडल मुंहां गिला थो करीं सा बि मुंहिंजे मुंहं ते सेठ
गिला हूंदी आहे पर पुट हे त मां मुंहं ते तुंहिंजी नेकी थो कयां नेकी हाँ नेकी अरे सिके रखो कांटो पर सव ते रखो हाँ हाँ भली कर मां सभु सम्झां थी इहो जेको मुंहुं सॼाई तूं बीठो आहीं न इहो सिर्फ़ु मूंखे थो सहाई अञा मुंहिंजो ॾोह आहे जलेबी तुंहिंजे मुड़ुस मूंखे एतिरा पादर आया आहिनि त मूंखे ख़बर आहे न इहा जलेबी हाणे त मुंहिंजी दिलि चए थी तोखे अधी करे मां रओ परायां लानत बुरकियां ईअं प्यार कबो आहे प्यार में 5 पादर खाधा अथई त रस्तो थो मटाई सलाम त मूंखे आहे औरत हूंदे मुड़ुसु हूंदे बि दिलि ते पथर रखी तो जहिड़े लानती खे घर घुरायमि इनखे चइबो आहे प्यार ऐं तूं 4 पादर खाधा त हाणे रस्तो थो मटाई ठीकु आहे मां वञा थी मां सम्झंदसि हिकु बेवफ़ा सां दिलि लॻी हुई पादर त मूं खाधा तूं छो थी रोए जानम जलेबी तुंहिंजी अखियुनि में मां लुड़क थो ॾिसां न मुंहिंजो हां थो पाटे तुंहिंजी बेवफ़ाई ऐं गदारी ॾिसी मुंहिंजा फिफड़ बि फाटनि था मुंहिंजो गुर्दो गुड़ थो करे मुंहिंजा आंडरा उदमा था खाइनि मां बेवफ़ा न आहियां जलेबी मां गदार न आहियां खुदारा पंहिंजी बुकिन आंडरनि खे मुंहिंजो पैगाम ॾे आई लव यू जलेबी आई लव यू नथो करी तूं मूंसां प्यार हल परे थी जलेबी मूंखे कसम पंहिंजी नानी नुमई जो हॾनि में ईंदड़ धप जो मां तोसां घणो तमामु थो प्यार कयां प्यार थो करी त इहा बि ख़बर न अथई त मुंहिंजे घर में न साबुण आहे न शैम्पू आहे 5 ॾींहं आहे मां ईअं रुखो तड़ थी कयां हल जलेबी मूंसां गॾु दुकान ते हल त खोखो भरे ॾे चैंपन जो ॿियो सामान बि खणंदी साईं जलेबी मुंहिंजी जानम दुकान सॼो तुंहिंजो ऐं मां बि तुंहिंजो आहियां हल त खोखो तो भरे ॾे शैम्पुनि जो सॼो साल पई तड़ कर अचु हल हाणे पैसा किथां ईंदा जो चाचे खमीस बाबे खे कंहिं सुठे होटल ते मानी खारायूं दिलबर जबल मथे लयूं अॻियूं ॻाल्हियूं वयूं मतलब इन्हनि जी दावत कंदो केरु खाइण जो न भलाऊं मूंखे मिलंदा आहिनि दुकान जा 200 रुपया तोखे अवेल सवेल इहे 200 रुपया किथां एतिरा पैसा आयूं जो हिननि मुसीबतुनि खे दावत खारायूं अदा खमीसा लॻे थो असांखां को वॾो गुनाह थियो आहे जंहिंजी सज़ा मूंखे दिलबर ऐं तोखे बुडेल मिलियो ॻाल्हि बि बिल्कुलु सही कई अथई असुल उमिरि क़ैद आहे न हू था मरनि न असांजी जान थी छुटे का हुननि मां मां सम्झां थो तूं क़बर जे सफ़ा वेझो हूंदे बाक़ी मां अञा कलर बलर कयूं हे मन माशूक थियो थो अथां अरे ख़ुदि न मौत मन माशूक कोन ॾिसंदी आहे जॾहिं पुॼंदी आहे न त देरी कान थींदी आहे अहिड़ा टप त न ॾे भागा मां त अञा उमीद रखी वेठो आहियां ज़हर खाइण जी अरे चरिया न ॿी शादी करण जी ॿी अरे पहिरियों त हिकिड़े खे तात पोइ ॿिए जो ख़्यालु कर जान औलाद अथई निभागा कुझु त ख़्यालु कर पंहिंजा शौक़ त ॾिस सफ़ा को बेहया मां ई ॿियो छा इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे मुंहिंजो मतिलबु आहे छा में चवण जी ॻाल्हि आहे मां को बेहया आहियां इंसान जी दिलि का पोड़ी थींदी आहे छा अरे दिलि पोड़ी कोन थींदी आहे पर बूथ त सुकल वांगण जहिड़ो थी वेंदो आहे न हा सही मुंहिंजो बूथ वांगण जहिड़ो आहे तूं पंहिंजो बूथ ॾिठो आहे ॼण भगल बरनी पई आहे दुकान ते माना मूंसां चर्चा थो करी हा न न हक़ीक़त थो बयानु कयां चर्चा छो कंदुसि बसि दादा बसि घणी हुजत न कर मां असली भोग बर्दाश्त ई न कंदो आहियां जमादार साहब सुबुह खां वठी इंतज़ारु करे करे असांजी त अखियूं ई पची पियूं आहिनि अञा ताईं मोटरसाइकिल ते फोन ते ॻाल्हाईंदे कंहिंखे ॾिठो ई न आहे मां त चवां थो त हाणे हलणु घुरिजे बुख बि लॻी आहे हली कुझु खाइजे पुट थाणे ते पादरनि खां सवाइ कुझु बि न मिलंदई तारिक साहब जी ख़बर न अथई बुख लॻी आहे पुट
साहब मुझे ज़हन में एक तरकीब आई आहे। तरकीबूं तुंहिंजे ज़हन में आहे त मुश्किल। हाणे खणी ॿुधाए बि सही। पोइ साहब कन उते कयो। हा यार, वाह जी ॻाल्हि कई अथई। ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो का कम जी ॻाल्हि कई थी। हा, सो बि ग़लती सां। मुंहिंजो मतिलबु आहे त जमादार साहब तोखे हरू भरू ग़लति सम्झंदो आहे। साजन ॻाढ़ी घटण होशियारी करे बीहो, मथां को मुर्गो अचे। अरे कारे पियो वञी हेॾे हेॾे लोणा हणंदो, बुॾो कयो अथई छा? मां हिकु शरीफ़ ऐं पढ़ियल लिखियल माण्हू आहियां, मां ॾोह छो कंदुसि? पढ़ियल अब पढ़ियल लिखियल आहे त पोइ असां छा कयूं? छा मतिलबु? मूंखे छो रखियो अथव? का ख़ासि वजह? वजह? हा, वजह तोखे ॿुधायूं था। इहो ड्यूरिंग ड्राइविंग यानी मोटरसाइकिल हलाइण वक़्तु फोन ते नाहे ॻाल्हाइबो। इहा तोखे ख़बर हुजणु खपे। इहा वजह आहे। हल, मूं त फोन ते कंहिंसां ॻाल्हायो ई कोन्हे। न वरी असां सां होशियारी। सिकू, हिन जो नंबर पंहिंजे मोबाइल ते नोट कर। मोबाइल कढी छॾिस। ॿुधाए चाचा। 0304 मुंहुं जो खोड़ो पड़ी है ना, सही सोचे। अगोणे चए पियो त मां फोन ते कंहिंसां बि नाहे ॻाल्हायो। हाणे पकड़िजी पए तूं रंगे हथों ड्यूरिंग ड्राइविंग फोन ते ॻाल्हाईंदे। हाणे ॾे हाल। हाणे हल थाणे ते त तोखे ख़बर पए। हल थाणे ते। इहो सुठो न पिया कयो साहब, ग़लति पिया कयो। इहा नाइंसाफ़ी आहे। नाइंसाफ़ी बाद में असांखे थाणे ते ॿुधाइजांइ। अरे रे तूं बि हेॾे आ। हेॾे आ। लहो हेठि लहो। सरकार ईअं बीठी आहे, तूं वरी मोटरसाइकिल ते वेठो आहे। अरे हिनखे वठो। शाबाश, मां हलां थो थाणे ते वठी अचो। हा ठीकु आहे। बुढेल बाबे खे न यार दावत जो असरु ॾिनो आहे। हाणे पैसा किथां ईंदा जो चाचे खमीसे बाबे खे कंहिं सुठे होटल ते मानी खारायूं? दिलबर, जबल मथे लयूं अॻियूं ॻाल्हियूं वयूं। मतिलबु इन्हनि जी दावत कंदो केरु? खाइण जो न भलाऊं। मूंखे मिलंदा आहिनि दुकानदार 200 रुपया, तोखे अवेले सवेले इहे 200 रुपया। किथां एतिरा पैसा आहिनि जो हिननि मुसीबतुनि खे दावत खारायूं? इन्हनि खे दावत खारायूं मतिलबु इन्हनि पाॾनि जे लाइ को पाॾो घुरायूं। बाक़ी हल्को फुल्को छेलो त हिननि खे भाई कोन पवंदो। पोइ माण्हू न ॾी उन्हनि सां ॻाल्हि त न करे हा न? लॾे उन्हनि मां जान छॾाणी। तूं वरी छा थो सम्झी पिणे चाचे खमीसे कुझु न ॿुधायो हूंदो? शैतान आहे वॾो। फ़िलहाल त बाबे कुझु बि कोन ॿुधायो हूंदुसि। हा, जेकॾहिं दावत न कईसींसि न त पोइ हिकु जूं ॿ ॿुधाईंदुसि। हाणे त मरी वियासीं। तूं त गिला करण खां पहिरियां हेॾे होॾे ॾिसंदो त कर न। हा साईं, तो त वॾो ख़्यालु कयो, रुगो मूंखे ख़बर न पई। ॿिन्हिनि जो कारो मुंहुं रुगो गिला में गुम हुआसीं। ऐं मूंखे कहिड़ी ख़बर त बाबो सभु कुझु चोरी चोरी ॿुधे पियो। अदा ॻाल्हि थिए सिधी, मूं वटि रुपियो बि कोन्हे। तूं वञी चाचे खमीसे ॿुधा बेची त उहे रोज़ ॾींदी आहे तुंहिंजे छो? हा यार, वाकई ड्रिजंदी आहे इज़त। तो वटि त उहा आहे ई कान। मुंहिंजी ॻाल्हि न कर, ॿिन्ही वटि कोन्हे। तूं जेको इज़त वारो हुई न, इहा मूंखे ख़बर आहे। सुरीला लच्छो, एतिरा पैसा किथां आंदा हुजनि? पिनण त तोखे पुॼंदो कोन हुजे। किथे तूं कंहिंजी चोरी त न कई हुजे? चाचा, हाणे तुंहिंजो मगज़ कमु करणु छॾियो वियो हुजे। भला हेतिरा पैसा केरु ॾींदो हुजे? बाबू तोखे चोरी जो बि चयो हुजे, मता त उहा कई हुजे। तव्हां ॿई ग़लति चवंदा हुजो। ही 50,000 जुआ मां खटी आयो हुजां। जिंदगी में पहिरियों चक्कर पैसा खटींदो हुजे। मां सभु सम्झां, तॾहिं तूं वाछू छिकींदो हुजे। बापू, तुंहिंजूं वाछू हुजनि या रबड़ जेके ही छिकींदा हुजे। मज़ाक भली कयो, पर ही पैसा
मां छाती लाइ गॾु कयां, छाती लाइ। इहा ॻाल्हि त भली हुजे, पर इहा सुभाणे सभु पैसा हाराईंदो हुजे। अॻे मां सभु पैसा थियण वारी ज़ाल कृष्ण जे हथ में ॾेई छॾियो। मां न हुजां तुंहिंजी थियण वारी ज़ाल ॿाल, मूंसां अहिड़ी ॻाल्हि न ॻाल्हाईंदा हुज। मां बाहि ॾींदी हुजां तुंहिंजे पैसनि खे। ऐं कन खोले ॿुध, मां तोसां शादी ॾींहुं क़यामत ताईं कोन कंदी हुजां। कॾहिं कृष्ण तूं मुंहिंजी मंग हुजी, मां तोखे ॾींहुं क़यामत ताईं न छॾींदो हुजां। चाचा मुंह में ज़बान कोन्हे छा? पोइ मां बि तोसां क़यामत में शादी कंदी हुजां। हींअर इहो ख़्यालु कढी छॾींदो हुज। हाणे घणी मगजमारी ना कयो। ऐं कृष्णी कुझु तूं बि ख़्यालु कंदी हुज, लच्छू तुंहिंजो सौट हुजे। बापू हिनखे रोकींदा हुज। छो रोकींदो चाचो? बस थोरो वक़्तु गुज़रंदे। हड़ एक जेड़ा साईं, हड़ एक जेड़ा।